पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां अंगारे खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। पाण मथां हमले जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जी आचिया। 8 मार्च ते वज़ीराबाद खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू थींदो। मां रावलपिंडी खां मार्च में शिरकत कंदुसि। मूं मथां हमले जी अदालती कमीशन जोड़ण जी आजियां कयां थो, पर 3 माण्हुनि जी इस्तीफ़ा ताईं शफ़ाफ़ जांच न थी सघंदी। मर्ज़ीअ मूजिबि FIR दाख़िल कराइण मुंहिंजो हक़ आहे। अॻूणो वज़ीर आज़म हूंदे केस दाख़िल नथो कराए सघां त आम माण्हूअ खे कीअं इंसाफ़ मिलंदो। आज़म सवाती जी मुबैना वीडियो वारी मामले ते सुप्रीम कोर्ट आॾो धरणो हणंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान मर्ज़ीअ जी FIR दाख़िल करण लाइ पंजाब हुकूमत ते दबाव विझी रहियो आहे। पीटीआई अॻवान कलाकनि जा कलाक कूड़ ते ॿधल प्रेस कॉन्फ्रेंस करे सघनि था, पर पंहिंजी हुकूमत में 4 ॾींहनि गुज़रण बावजूद FIR जो छो नथा दाख़िल कराए सघनि। पंजाब में हुकूमत पुलिस ऐं पीटीआई जी आहे, जॾहिं त जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त फॉरेन फंडिंग फितनो पंजाब में ताक़तवर जो कानून ऐं कूड़ी FIR कढाइण घुरे थो। गिरफ्तार होता है, जो मौके से पकड़ा जाता है और मिनटों के अंदर उसका इकबाली बयान वो नशर कर दिया जाता है। क्यों हो रहा है, ये कौन कर रहा है, ये सवाल है। क्या वो भी पंजाब हुकूमत ने किया? लग रहा ये है कि कुछ लोग बेबस दिखाई दे रहे हैं और ये जो बेबसी है ये अब आया होती जा रही है। IG पंजाब की परफॉर्मेंस है, उससे लोग मुतमईन नहीं है। मैं समझता हूँ कि पंजाब हुकूमत को यकीनन पूछना चाहिए और ये उन पर जिम्मेदारी आयद होती है कि ये उसकी बात की तह तक जाए कि वो बेबस हैं, तो किसके हाथों बेबस है। पीटीआई चेयरमैन इमरान खान ते फायरिंग ते हमले जी FIR दाख़िल करण ते डेडलॉक बरक़रार। IG पंजाब राव शाहकार पारां उहिदो छॾण जो फ़ैसिलो। पुलिस जो चवणु आहे त पीटीआई अॻवान ज़ुबैर नियाज़ी जी फरियाद ते केस दाख़िल न कयो वेंदो। देर कई वई त केस बाबति रियासत जी फरियाद ते दाख़िल कंदासीं। FIR ते तकरार तेज़ थियण बाद IG पंजाब राव शाहकार उहिदे ते कमु करण खां माज़रत करे छॾी। IG पंजाब वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी उहिदो छॾण खां आगाह करे छॾियो। पीटीआई सेनेटर आज़म सवाती जी मुबैना वीडियो लीक थियण वारे मामले जांच लाइ सेनेट चेयरमैन सादिक सजराणी 14 रुकनी स्पेशल कमेटी क़ाइमु करे छॾी। ख़ुसूसी कमेटी मुबैना वीडियो लीक जे घण रुखी जांच करे 1 महीने अंदरि रिपोर्ट सेनेट चेयरमैन खे पेश कंदी।
ओबावड़ो भरिसां रानूती जे कचे में धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल डीएसपी ओबावड़ो ऐं ॿिनि एसएचओ समेत 5 एहलकारनि जी जनाज़ निमाज़ अदा कई वई। मीरपुर माथेलो पुलिस लाइन में शहीद एहलकारनि जी जनाज़ निमाज़ में डीआईजी सखर जावेद जिस्काणी, एसएसपी तनवीर तुनियो, रेंजर्स जे ऑफिसर्स, चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि जी शिरकत। 3 मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जी हमले में डीएसपी ओबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, एसएचओ खींझो अब्दुल मालिक कमांगर, एसएचओ मीरपुर माथेलो दीन मोहम्मद लगारी, पुलिस एहलकार मोहम्मद सलीम चाचड़ ऐं एहलकार जतोई पिताफी धाड़ेलनि जी हमले में शहीद थी विया। ज़ख़्मी थियल एसएचओ रानूती गुलाम अली ब्रोही, एहलकार मुमताज़ अली सुमरो, मोहम्मद अली ऐं सिपाही आफ्ताब अहमद जो सखर जी अस्पताल में इलाज जारी। कुछ दिन पहले ओबाड़ो से जो है वो 3 बंदे जो है उठाए गए थे। पुलिस ने इस सिलसिले में ऑपरेशन किया था। ये पुलिस ने ऑपरेशन बिल्कुल प्लान किया था, लेकिन जाहिर सी बात है कि जो हमारा वेपन है वो पुलिस के खिलाफ जो इस्तेमाल हुआ है वो रॉकेट लॉन्चर से इस्तेमाल हुए हैं और 20 से 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल हुए हैं। डाकू ने जिस किस्म की स्टेट विद इन द स्टेट कायम की है, इसके खिलाफ हमें कुर्बानियां देनी पड़ेंगी। जब तक हम अपनी ब्लड कुर्बानियां नहीं देंगे तब तक ये जो क्रिमिनल का राज है, जो डाकू राज है, ये खत्म नहीं होगा। आप यकीन रखें कि हमने उन डाकुओं के खिलाफ जो जिहाद है वो हमारा जो आखिरी पुलिस का जवान है उस वक्त तक हम इंशाल्लाह कायम रखेंगे। और जब तक ये डाकू तमाम खत्म नहीं होता है, डाकू कल्चर खास तौर पे इन इलाकों में, तब तक पुलिस इनके साथ नहीं बैठेंगे। हम मजीद कुर्बानियां देंगे। आप एसएसपी घोटकी तनवीर अहमद तुनियो चयो आहे त धाड़ेलनि पुलिस ते हमले में 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल कया। पुलिस 3 मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ प्लांटेड ऑपरेशन कयो, पर धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि। पुलिस खे भी जदीद हथियारनि जी ज़रूरत आहे। धाड़ेलनि रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई आहे। धाड़ेल राज जे ख़ात्मे लाइ असांखे क़ुर्बान ॾियणियूं पवंदियूं। मीरपुर माथेलो में शहीद ऑफिसर्स ऐं एहलकार जनाज़ निमाज़ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे एसएसपी तनवीर तुनियो चयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ ज़रूरत पई त फ़ौज जी मदद वरिती वेंदी। फ़ौज असांजो इदारो आहे। पुलिस ते हमलेबाज़ जवाननि जा हौसला कमज़ोर न थींदा। आख़िरी धाड़ेल जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी घोटकी में पुलिस कैम्प ते धाड़ेलनि जी हमले जी मज़म्मत। पुलिस एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मी थियल एसएचओ गुलाम अली बिरोही ऐं ॿियनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीदनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि शरीक आहियां। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन जो क़याम सिंध में पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। यकीन आहे त वारदात में मुलविस जवाबदार जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह घोटकी में धाड़ेलनि जी हमले में पुलिस एहलकारनि जी शहादत जो नोटिस वरितो। आईजी पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जी हिदायत। वॾे वज़ीर चयो आहे त वाक़ियो कीअं पेश आयो उन बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़ ॾोहारनि खे हर सूरत में जेल में ॾिसणु चाहियां थो। पीपल्स पार्टी कराची जी आवाम सां कयल हिकु ॿियो वाइदो पूरो करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां दुनिया जी जदीद तरीन इलेक्ट्रॉनिक बसिस कराची में हलाइण जो ऐलान। ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त ट्रांसपोर्ट खातो कराची में नई बस सर्विस शुरू करणु वञी रहियो आहे। हीअ पाकिस्तान जूं पहिरियूं इलेक्ट्रिक गाॾियूं आहिनि जेके मुकमल तौर ते माहौल दोस्त आहिनि। सुभाणे खां कराची में इलेक्ट्रॉनिक बस जी टेस्ट ड्राइव कई वेंदी। T20 वर्ल्ड कप जे वॾे दंगल में पाकिस्तान बांग्लादेश खे 5 विकेट्स सां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। ग्रीन शर्ट्स बांग्लादेश पारां ॾिनल 128 रन्स जो हदफ़ 19 ओवर में 5 विकेट्स जे नुक़सान ते पूरो कयो। मोहम्मद रिज़वान 32, मोहम्मद हारिस 31, कप्तान बाबर आज़म 25 रन्स ठाहे आउट थिया।
शान मसूद 24 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। 4 विकेट वठंदड़ फास्ट बॉलर शाहीन शाह अफरीदी खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। क़ौमी टीम जो सेमीफाइनल में 9 तारीख़ अरबा ॾिहाड़े न्यूज़ीलैंड सां मुक़ाबलो थींदो। ॿियो सेमीफाइनल 10 नवंबर ते भारत ऐं इंग्लैंड विच में खेॾियो वेंदो। T20 वर्ल्ड कप में भारत ज़िम्बाब्वे खे हिक तरफ़ी मुक़ाबले बाद 71 रन्स सां शिकस्त ॾेई छॾी। मलेर में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल नौजवान सुञाणप ॾखण वासी ख़ालिद खुरूज़ तौर थी वई। नौजवान जे मामे मुख्तियार खुरूज़ जो चवणु आहे त संदसि भाणे जो ख़ालिद खुरूज़ कराचीअ में रक्षा हलाईंदो हो। पुलिस खेसि जुड़तो मुक़ाबलो ॼाणाए मारियो आहे। इंसाफ़ कयो वञे।